वलियो नज़रूं हेठि कयो। कुतुबो अबदालो पूरी इंसानियत महशर जे मैदान जी नज़रूं हेठि कयो। छा थी रहियो आहे? छो नज़रूं हेठि कयूं? हुकुम जी घरवारी फातिमा ज़हरा खातून बतूल मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी न्याणी अम्मा फातिमा ज़हरा जो आखिरी वक्त थियो आहे। इहो भी मिसाल ही है। तुझी न्याणी जो नालो मुझी न्याणी जो नालो फातिमा ज़रूर रहे, लेकिन पर्दो न है। फातिमा ज़रूर रहे, नमाज न है। फातिमा ज़रूर रहे, कुरान न है। फातिमा जो आखिरी वक्त थे तो अली के फरमाए थी मूं गुसल करे छो, मूं बुहारी दे छी, आंगुर साफ़ करे छो, हसनैन करीमैन के कपड़ा बटाए छा। हाँ मुझे इन बच्चन की तोखे पारत हुए। मुझो वक्त अची चुको आ। मुस्तफ़ा ख्वाब में आया हैं। फातिमा असांजे हली आ। मां वञण वारी हाँ। अली एक गाल याद रखजाएं, मां वसीयत कयां थी। एक तो मुझे बच्चड़न की पारत हुई, बो मुझो जनाजो रात जो खणजाएं। 3 नंबर ते मुझे जनाजे ते खजी जो छड़ियों रखजाएं। छो इन्हीं जे करे मता कहीं धारे नजर जी कहीं धारे मर्द जी नजर न वेजी वने। तो मुस्तफ़ा जी न्याणी जो कद केतरो हो, कद जो भी लिहाज आए। फरमाए थी कल क़यामत जो ॾींहुं थे, अल्लाह जी दरबार हो जाए, मुस्तफ़ा हाज़िर हुजन, मां फातिमा साम्हूं बीहां, मन मुस्तफ़ा मुखे मयार न ॾेई विझन। फातिमा आखिरी वक्त में तुझो दीदार करे वरतो। है अली मुखे रात जो खणजाएं, छड़ियों मथे रखजाएं। ही केर पे वने आखिरत जो सफ़र है। फिक्र केतरो आहे, मता मुस्तफ़ा मयार न ॾेई विझन। आशिक़ रसूल आहियां, रसूल जी मयार जी काई परवाह न है। आशिक़ रसूल आहियां, कुरान जी मयार जी काई परवाह न है। आशिक़ रसूल आहियां, मुखे मुस्तफ़ा जे साम्हूं बीहण जी काई परवाह न है। हाँ हाँ क़यामत जे ॾींहुं जीअं हुज़ूर जे करे इनकार करे छॾियो, तूं मुंहिंजी उम्मत मंझां नहीं, केर बचाए न सकंदो। जे शायर चयो खुद खुदा ने नबी को ये फरमा दिया, जो तुम्हारा नहीं वो हमारा नहीं। अर्ज़ में क्यों मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी न्याणी फातिमा ज़हरा जे घर जी हालत ॾिसो, गुरबत जो आलम ॾिसो, उन्हें जी सीरत ॾिसो। एतिरो कुरान पढ़े थी, एतिरो कुरान पढ़े थी। किताब लिखन था जेकॾहिं हसनैन करीमैन के पींघे में लोलियूं ॾे थी, कुरान पढ़े थी। हज़रत हुसैन रज़ी अल्लाह ताला फरमाए थो असां कुरान याद करे वरितो जॾहिं असां पींघे जे अंदरि हूंदा हुआसीं। पींघे में अमड़ लोली कुरान जी ॾींदी हुई। अॼुकल्ह तुंहिंजे घर में लोली कहिड़ी आहे? तुझे मुझे घर में कहिड़ी लोली आ? अॼुकल्ह तो मोबाइल निकिरे विया आहिनि, औरतुनि वटि बि मोबाइल आहिनि। अलाए छा मां छा पियो हले। असांखे फिक्र ही न है कि आका जो सामनो भी करणो है। अल्लाह जा रसूल ईअं न फरमाइनि लैसा मिन्ना, ये असांजी उम्मत मंझां न आहे। बर अर्ज़ में कयमि हज़रत अली अल मुर्तज़ा रज़ी अल्लाह तआला अन्हु जे घर जी हालत केतिरी गुरबत वारी आहे। असां वटि हर कुछ मौजूद है। मां सम्झां तो इन मस्जिद में जेके भी वेठा आहियूं बशमूल मुझे कॾहिं को बुख सां न सुतो आहे। हाँ ही कुरान सीने सां लगायूं, ही दुनिया जो भी समर है, आखिरत जो भी समर है। दुनिया में इज्जत चाहियूं था, इहो ही कुरान इज्जत ॾियारींदो। आखिरत में इज्जत चाहियूं था, इहो ही कुरान इज्जत ॾियारींदो। इन जी मिसाल सहाबा मौजूद हैं, सहाबा मिसाल मौजूद हैं। हजरत बिलाल हबशी है, रंग जो सादड़ो है, गुलाम है, काफिर वट कैद है, काफिर जो नौकर है। हजरत बिलाल हबशी जॾहिं कुरान सीने सां लातो, मुस्तफ़ा जो फरमान सीने सां लातो, घुमे मक्के जे ज़मीन ते थो, घुमे काबतुल्लाह जे इर्द गिर्द थो, उन जे जूतन जो खिसखिसाहट अल्लाह से अर्श अज़ीम ते जन्नत में ॿुधाए थो। हाँ हाँ ही कुरान है। अबू बकर सिद्दीक है, उमर फारूक, हजरत उस्मान गनी, अली अल मुर्तज़ा, हैदर कर्रार जी छा ॻाल्हि कजे। सुभान अल्लाह। ये तो फातिमा ज़हरा जी ॻाल्हि ॿुधायमि। हैदर कर्रार जी गुरबत ॾिसो। जॾहिं फातिमा ज़हरा जे निकाह जो वक़्तु आयो आहे, हैदर कर्रार सां अली अल मुर्तज़ा सां मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ऐं अली कुझु अथई सामान वठी अच, कुछ अथई हक महर जे लाइ ॾे। अली चवे तो एक घोड़ो है, एक ज़िरे है, एक तलवार है, ॿियो कुछ भी ना है।
एक घोड़ो है, साईं जन फरमायो ही घोड़ो तुंहिंजी सवारी है, मोमिन जी निशानी है, जिहाद जो सामान है, इनके न विकणबो। हिजर है विकणी रस्ते ते उस्मान ज़िन्नूरैन सां मुलाक़ात थिए थी। उस्मान ज़िन्नूरैन चवे थो मां सॼो ख़र्च बर्दाश्त कयां थो, अली सामान वठणो अथई वठी अच। मुंहिंजे ॿुधाइण जो मक़सदु हीउ आहे, अलीउल मुर्तज़ा उहो आहे जंहिंखे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो असदुल्लाह व असदु रसूलिही, ही अल्लाह जो बि शींहुं आहे, रसूल जो बि शींहुं आहे। हिन खे इहो इज़त ऐं एज़ाज़ ऐं इकराम कीअं मिलियो? इन क़ुरान सां मिलियो, मुस्तफ़ा जे फरमान सां मिलियो। हाँ हाँ, मक्के में मालदार ॿिया बि मौजूदु हुया, मक्के जे अंदरि सरदार ॿिया बि मौजूदु हुया, मक्के जे अंदरि ॿिया बि ताजदार मौजूदु हुया, फ़ख्र करण वारा मौजूदु हुया। अबू लहब मौजूदु हुयो, अबू जहल मौजूदु हुयो, उतबो शैबो मौजूदु हुयो, सभई मौजूदु हुया। अॼु मां तव्हां खां पुछां थो, तव्हां कंहिंजे ॿारनि ते, काफ़िरनि जे ॿारनि ते, हिंदुनि जे ॿारनि ते अबू लहब जो नालो न ॿुधो हूंदो, अबू जहल जो नालो न ॿुधो हूंदो। जेकॾहिं अॼु किरोड़े तव्हांखे मिलंदा त अबू बकर मिलंदा, तव्हांखे किरोड़े मिलंदा उमर मिलंदा, तव्हांखे किरोड़े मिलंदा उस्मान मिलंदा, तव्हांखे किरोड़े मिलंदा अली मिलंदा, तव्हांखे अशर मुबशरा मिलंदा, सहाबा जे हम मसील नाला मिलंदा। तव्हांखे जेकॾहिं नालो न मिलंदो काफ़िरनि जो न मिलंदो, छो हुननि क़ुरान खे ठुकरायो, हुननि क़ुरान खे सीने सां लॻायो। जेकॾहिं असां बि क़ुरान खे सीने सां लॻाईंदासीं, दुनिया जे अंदरि बि असांजी इज़त, आख़िरत में बि असांजी। आख़िरत में त अलाए कहिड़ी इज़त हूंदी, जिते सभई मौजूदु हूंदा। हिते तूं ऐं मां चाहियूं था मुंहिंजे बच्चे खे इनाम मिले, स्कूल जे प्रिंसिपल जे हथां मिले। तूं ऐं मां चाहियूं था मुंहिंजे ॿारड़े खे इनाम मिले, SHO जे हथां मिले। तूं ऐं मां चाहियूं था मुंहिंजे ॿारड़े खे तमगो मिले, ASP जे हथ खां मिले। तूं ऐं मां चाहियूं था DSP मुंहिंजे ॿारड़े खे हथनि सां इनाम ॾे। तूं ऐं मां चाहियूं था DC मुंहिंजे बच्चे खे इनाम ॾे, वज़ीर आला इनाम ॾे, वज़ीर आज़म इनाम ॾे, सदर इनाम ॾे, अमेरिका जो सदर इनाम ॾे, यूरोप जा वॾा वॾा नामवर इनाम ॾियनि। मां फ़ख्र महसूस कंदुसि। ही कुझु बि फ़ख्र न आहे, फ़ख्र इन क़ुरान पढ़ण वारे जो आहे जंहिंजे लाइ अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ऐं अल्लाह जे रसूल जी ज़ुबान जी सच्चाई जी गवाह ख़ुदि क़ुरान ॾिनी आहे। वमा यंतिक़ु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयुन यूहा। मुंहिंजो नबी पंहिंजी मर्ज़ी सां न ॻाल्हाईंदो आहे, मुंहिंजो महबूब पंहिंजी मर्ज़ी सां न ॻाल्हाईंदो आहे। आमिना जो लाल अब्दुल्ला जे लफ़्ज़ जिगर पंहिंजी मर्ज़ी सां न ॻाल्हाईंदो आहे। अल्लाह साईं वही फरमाईंदो आहे, पोइ मुस्तफ़ा ॻाल्हाईंदो आहे। साईं जन फरमायो युक़ालु लिसाहिबिल क़ुरान इक़रा वरतक़ि वरतिल कमा तुरतिल फी दुनिया फ़इन मंज़िलक इंद आख़िर आयतिन तक़रउहा। क़यामत जो ॾींहुं थींदो, हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी आख़िरी इंसान क़यामत ताईं अचण वारे ताईं इंसानियत जो मजमू हूंदो। किरोड़े अरबे खरबे इंसान मौजूदु हूंदा। उन्हनि जी मौजूदगी जे अंदरि इहे वज़ीर मुशीर सभु इंसान मौजूदु हूंदा। आलम माशर में, उन मैदान में जिते किरोड़े इंसान हूंदा, उन्हनि जे साम्हूं आवाज़ लॻंदो। अल्लाह साईं जी स्टेट हूंदी, अल्लाह साईं जा महिमान नबी मौजूदु हूंदा। उन्हनि जे साम्हूं आवाज़ लॻंदो, फलाणो पुट फलाणे जो स्टेट ते चढ़ी अचे। सुभान अल्लाह जो फलाणो पुट फलाणे जो हिते उलमा जे साम्हूं इहो बि एहसास आहे जंहिंजे लाइ अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल उलमा वरसतुल अंबिया। आलिम नबियनि जा वारिस आहिनि, ही आलिम नबियनि जा वारिस आहिनि। जेकॾहिं इन्हनि जे कढ लॻो ईअं सम्झो नबियनि जे कढ लॻो। उलमा उम्मती का अंबिया आहे बनी इसराइल। मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुंहिंजी उम्मत जा आलिम बनी इसराइल जे नबियनि वांगुरु अथव। जेकॾहिं आलिमनि जे कढ लॻंदो जन्नत पुॼंदो इंशाअल्लाह ज़रूरु। बर अर्ज़ में कयुमि, अॼु दस्तार बंदी आलिमनि जे हथां थींदी, पीरनि मुर्शिदनि जे हथां थींदी। क़यामत जे ॾींहुं अल्लाह जल जलालू पाण सोनो ताज पाराईंदो। जंहिंखे अल्लाह साईं ताज पाराए उन जो को मुक़ाबिलो नथो करे सघे। युक़ालु लिसाहिबिल क़ुरान इक़रा वरतक़ि वरतिल कमा तुरतिल फी दुनिया।